नासिन कुनरी जे यूसी टाली जा मुख्य रोड इंतजामिया जी बेध्यानी सबब गुज़िरियल केतिरे अरसे खां तबाहाली जो शिकार आहिनि। नबीसर कुनरी जुडो नंगर नवकोट जे रोडनि में हंधा हंधा खॾा पइजी विया आहिनि, जंहिं करे हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। उन हवाले सां शहरियुनि आवाज़ टीवी जे टाली जे रिपोर्टर एजाज अली गिशकोरी सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसूं। इंतहाई इन रोड जी हालत नाज़ुक है। अल्लाह पनाह ॾे जेके हादसा थीनि था, कुछ अहिड़ो बि इमरजेंसी ते असां अस्पताल ताईं पहुची नथा सघूं। पहुचण अॻे असांजो मरीज़ उहो दम ॾियो वञे। तंहिं करे असांखे हिते वस वारनि खे गुज़ारिश था करियूं त हिन रोड खे डेवलप कयो वञे, हिते प्रोग्रेस कम कया वञनि। ॾिसी सघो था ही रोड जिते मेन रोड आहे ही पंहिंजो नवकोट टू कुंडली ऐं पंहिंजो टाली के काफ़ी नंढा शहर आहिनि उनखे टच एंड रोड ते जेको सो इन धड़कनि में काफ़ी एक्सपायर भी थी विया आहिनि ऐं मायुनि जूं डिलीवरी थींदियूं बि जेको सो अलॻि जेको सो कंहिंखे बचायो आहे को तो बेचारा जो नथा पहुंची सकन तो वो ॿार भी एक्सपायर थी विया। रोड से मैं बहुत परेशान हूँ। आए चक्कर में जब भी यहाँ आता हूँ, विजिट करता हूँ मार्केट, हफ्ते 15 दिन बाद मैं रोड आए दिन मेरी गाड़ी का नुकसान होता है। कभी मेरी गाड़ी का जब्बर टूट जाता है, कभी मेरी गाड़ी की कमानियाँ टूट जाती हैं। हर रोड का ये नुकसान है मेरा। मैं बहुत परेशान हूँ इस रोड के हवाले से। मेरी गवर्नमेंट से आया गुजारिश है कि इस रोड को बेहतर कराए। साल बस गाड़ी कौन थी हले, 5 लाख रुपया खर्च करी अचूं तब गाड़ी असांजी कौन थी हले। ये रोड सां असां बिना ज़ुल्म में ये मेहरबानी करे असां रोड ठाही। रोड जे हवाले सां इहो आहे जो ही रोड खंजर बणिजी वियो आहे, हिनखे काफ़ी टाइम थी वियो आहे त घटि में घटि असांजी यादगिरी अॻु में रोड ठहियो, उन खां पोइ हिन रोड कंहिं बि क़िस्म जो कोन ठहियो आहे, जंहिंमें रिक्शा या मोटरसाइकिल जा असीं गाॾी न हरायूं। जेको अधु कलाक जो सफ़र हो उहो हिन वक़्तु 2-2.5 कलाक में नथा तय करे सघूं। को माण्हू मजबूरी वारो डिलीवरी केस या कुझु उहो माण्हू जेको थो वीचारनि लाइ वॾो मसइलो न हिन खां टाली खां वठी नवकोट ताईं नफ़ीस जे विच में जेको सो सॼो रोड तक़रीबन जेको बि नवकोट गुलनि जी मोरी खां थी नफ़ीस खां थी टाली ताईं मुकमल ख़तम थियो पियो आहे। क़दीमी कब्रिस्तान आहे जंहिंजे रोड जी मरम्मत न थी सघी आहे। हिन में काफ़ी मुश्किलातूं आहिनि, काफ़ी खॾा रोड टुटी चुको आहे। असां आला हुकामनि खां इहो गुज़ारिश था करूं त बराए महिरबानी इन रोड जी मरम्मत कई वञे ऐं ग़रीब आवाम खे सहूलियत फराहम कई वञे। 100 सालनि खां पुराणो कब्रिस्तान आहे जंहिंजी रोड जी तव्हां हालत ॾिसी रहिया आहियो। काफ़ी टाइम खां रोड ठही कोन सघियो आहे, रिपेयरिंग कोन थी थिए। आला हुकूमतनि खां असां अपील था कयूं बराए महिरबानी करे रोड जी रिपेयरिंग कई वञे। रोड मुकम्मल तबाह आहिनि बोर्ड जे करे न अचण में ॾाढी तकलीफ़ आहे। टाली मोड़ टू टाली नबीसर टू कुंडरी मुकम्मल तबाह आहिनि। असां MNA नवाब यूसुफ टलपुर तैमूर टलपुर साहब का ऐं सिक्योरिटी वर्क्स ऐं सर्विस वज़ीर आला सिंध खां गुज़ारिश करूं था असांजा रोड ठाहे वञनि। न असांजी भाॼी पुॼे थी मार्केट में, न असांजा मिर्च पुॼनि था, न असां वापारी पुॼी था सघूं। कुलरी ताईं वञूं था त वापसि दिलि कान थी करे। ग़रीबाणी अपील आहे त महिरबानी करे असांखे रोड ॾिना